ध्यान ॾिजो। अमीर खुसरो जो तव्हां नालो ॿुधियो आहे न भाई, जिन जा गुरु हुया हज़रत निज़ामुद्दीन औलिया। उन्हनि वटि हिकिड़ो ज्योतिष हूंदो हुयो जेको ॾाढो ज्ञानी, ॾाढो यानी सभु जेको बि चवंदो उनखे उहो सत्य थींदो। त हिकु ॾींहुं ज्योतिष अमीर खुसरो बादशाह हुयो ऐं हुनजा गुरु हुया हज़रत निज़ामुद्दीन, जंहिंजे नाले ते दिल्ली शहर आहे। त उहो ज्योतिष जेको ॾाढो ज्ञानी, उहो वेंदो आहे अमीर खुसरो खे चवंदो आहे, अमीर बादशाह सुभाणे जेको ॾींहुं अचणो आहे उहो तुंहिंजे लाइ थोरो भारी आहे। सुभाणे जो ॾींहुं तुंहिंजे लाइ थोरो भारी अथई भाई, त वेनती मञजा, तूं सुभाणे राजमहल खां ॿाहिरि न निकिरजां, ठीकु आहे? ऐं तूं बादशाह आहीं, तूं वटि वॾा वॾा रोज कोई न कोई माण्हू सौदो करण ईंदा हूंदा, व्यापार तोसां गॾु कंदा हूंदा, राजाई जो कहिड़ी बि शइ जो सौदो करण कोई बि अचई त सुभाणे कोई सौदो न कजां, ठीकु आहे? अमीर खुसरो चयो ठीकु आहे, छो जो अमीर बि हुन में ॾाढी श्रद्धा रखंदो हुयो। ये ज्योतिष जेको बि मूंखे चवंदा आहिनि मुंहिंजा हितैषी आहिनि ऐं उहो सत्य बि थींदो आहे, ठीकु आहे, मां सुभाणे सौदो न कंदुमि जंहिंमें मुंहिंजो कोई घाटो थिए, राजमहल खां ॿाहिरि बि न निकिरंदुमि, कोई ॻाल्हि न आहे। राति थी, पंहिंजी बंदगी करे अमीर खुसरो सुम्हिया। सुबुह जो उन्हनि जो नियम हूंदो, हर रोज कोशिश करे अगरि पंहिंजे राजमहल में हूंदा त पंहिंजे गुरुअ जा दर्शन कंदा। चओ हरे राम। हाणे ज्योतिष चई वियो आहे राजमहल खां ॿाहिरि न निकिरजां। मन में इच्छा बि हुई, सुबुह जो तैयार थियो, ख़बर त हुन ॾींहुं छा थियो। वैसे रोज उहो दर्शन करण वेंदो हज़रत निज़ामुद्दीन जा। अॼु हज़रत साहब पाण हुनजे दर ते बीठा हुया सुबुह जो। चओ हरे राम। एड़ो प्रेम हुयो कि हज़रत निज़ामुद्दीन औलिया हुनजे दर ते बीठा हुया। अमीर खुसरो दरवाजो खोलियो ऐं गुरुनि जा दर्शन कया। आहा, प्रणाम करे बार बार निहारे पंहिंजे गुरुनि खे, उन्हनि खे सुठे सिंहासन ते विहारे करे आशीर्वाद उन्हनि जी वठी करे हज़रत निज़ामुद्दीन साहब चयो कि अमीर आज तुम खाली हो? सतगुरु मां तव्हांजे लाइ हमेशा खाली आहियां, तव्हां हुकुम कयो, कहिड़ो कमु आहे? चयो न, वरी बि तूं ॿुधाए भाई, बादशाह माण्हू आहे, वॾा वॾा तुंहिंजा कम हूंदा, अॼु तूं थोरो खाली आहे, तोसां कुझु चर्चा करणी आहे। मां खाली आहियां सतगुरु ॿुधायो। चयो हल भाई असां सां गॾु। चओ हरे राम। हिकिड़ी जॻह ते भगवत चर्चा थियणी आहे, खुदा जे बंदगीअ जे बारे महफ़िल सजणी आहे, असां सां गॾु हल। कुझु भक्त वेहंदा, खुदा जा बंदा वेहंदा, हली असां बि भगवत चर्चा कयूं। हाणे मंत्री आयो, धीरे सां चवण लॻो, साईं तव्हांखे त कल्ह चई वियो आहे ज्योतिष कि ॿाहिरि न निकिरजो, ऐं कोई बि अचे कंहिंसां कोई सौदो न कजो, काॾे न वञिजो, तव्हांजो ॾींहुं ॾाढो भारी आहे। मुस्कुराइण लॻा अमीर खुसरो, चुपचाप बिना वीचार करे पंहिंजे गुरुनि सां गॾु हली विया। शाम जो वापसि आया त उहो ज्योतिष आयो, हाल चाल हुन वरितो। सैनिकुनि ॿुधायो कि ज्योतिष साहब असांजो बादशाह त सुबुह साण हली वियो तो, हुनजा गुरु आया, हज़रत साहब हुननि सां गॾु हली वियो अलाए काॾे, ऐं बादशाह आहे पक कोई न कोई सौदो करे आयो हूंदो, हुनखे जेकी शइ सुठी लॻंदी आहे उहो ख़रीद करे वठंदो आहे। ज्योतिष पुछियो, अमीर काॾे वियो हे भाई? तोखे मना कयोसीं कि तुंहिंजो ॾींहुं भारी आहे, पक तूं कोई न कोई घाटो करे आयो हूंदे। चयो साईं तव्हां मूंखे जेको बि अॼु ताणी ॿुधायो आहे सभु सत्य थियो आहे, सभु सत्य थियो आहे, हमेशा तव्हांजी ॻाल्हि हमेशा परफेक्ट निकिती आहे, हिकु हिकु वचन तव्हांजो सचो थियो आहे, पर अॼु तव्हां ग़लति थी वियो। कीअं ग़लति थियुमि? तव्हां चयो ॿाहिरि न निकिरजां, भगवान कृपा कई, मुंहिंजा गुरु मुंहिंजे दर ते आया, उन्हनि पाण मूंखे दर्शन ॾिनो। तव्हां चयो कोई सौदो न कजां न त घाटो थींदे, अरे अॼु त मां ॾाढो सचो सौदो करे आयो आहियां भक्ति जो पंहिंजे गुरुनि सां मिली करे। उन खां वॾो सौदो त धरतीअ ते आहे कोन।
तव्हां चओ पिया ॾींहुं तुंहिंजो भारी थींदो, अरे मुंहिंजे गुरुनि मूंखे सुबुह साण दर्शन ॾिना, मुंहिंजो ॾींहुं त सभिनीनि खां सुठो करे छॾियो उन्हनि। ॿिया ॾींहं त मुंहिंजे लाइ कुझु न हूंदा, छो जो मां पाण वेंदो हुउमि गुरुनि जा दर्शन करण। हे त मुंहिंजे लाइ सभिनीनि खां सुठो ॾींहुं आहे, जो गुरु पाण हली आया मूंखे दर्शन ॾियण। चओ हरे राम। ई थींदी आहे श्रद्धा हिकिड़े सेवक में, कि मुंहिंजो ॾींहुं सभिनीनि खां सुठो उहो आहे जहिड़ी मां गुरुनि जा दर्शन कयां। उहो ई ॾींहुं मुंहिंजे लाइ गुरु पूर्णिमा आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे